हज़रत मखदूम अब्दुल मालिक सरवर नूं हज़रत मखदूम अब्दुल मालिक अल मारूफ सरवर नूह पाण हज़रत मखदूम सरवर नूह हाला वारनि जा पोटा हुआ। रिवायतन में आहे हिकु भेरो संदन ॾाॾे हज़रत मखदूम सरवर नूह हाला वारनि खेनि चयो त मूंखे जॻह ॾियो, जॻह तमामु घटि आहे। उनखां पोइ रिवायतन में खेनि इशारो थियो त देह बरी ऐं एराज़ी जे दंग ते वञी रहो। पाण इस्लाम जी प्रचार कंदड़ ऐं सूफ़ी बुज़ुर्ग हुआ, सो अची देह बरी ऐं एराज़ी जे विच ते रहिया, जिते हिकु जादूगर सामी रहंदो हो। ऐं हज़रत मखदूम अब्दुल मालिक सरवर नूह बि उते रहाइश पज़ीर थिया, पर खेनि जादूगर सामी रहण ई न थे ॾिनो। सामी जादूगर हो ऐं साईं पंहिंजी करामतनि सां सामी खे मात ॾिनी। रिवायतन में आहे त हज़रत अब्दुल मालिक सरवर नूह 9 सन में आया, साणनि गॾु खैरू घराणो ख़लीफ़ो हो। कड़ियो घंवर जे ओभर तरफ़ 10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मछारी रोड ते अॼु संदसि वॾी दरगाह आहे, जितां संदसि मुरीद ऐं अक़ीदतमंद फैज़ाब थींदा रहनि था। हर साल दिसंबर में संदसि 3 रोज़ा मेलो लॻंदो आहे। संदसि पांधीअड़ा ऐं अक़ीदतमंद हाज़िरी भरींदा आहिनि।